बादशाह ने शहज़ादा ने वज़ीर ने सौदागर ने अकुलमंद ने बेवकूफ़ ने ठग ने देवन ऐं किसा दास्तान ॿुधण जो शौक़ु आहे त बिना कंहिं देर जे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ो, तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद, हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, अॼु असां हिकु नए ऐं दिलचस्प किसे सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼोको किसो ॾाढो हिकिड़ो दिलचस्प किसो आहे। अकुल जी ड्रोड़ जंहिंमें खणी चइजे। पुराणे ज़माने में सियाणा ॾाहा माण्हू हूंदा हुआ, ॾाहप जूं ॻाल्हियूं हूंदियूं, उन सां वाबस्ता अॼोको किसो आहे। हलूं था किसे जी तरफ़। ॻाल्हि था कनि त कंहिं ज़माने में हिकिड़ो को बादशाह हुयो। बादशाह खे 4 ज़ालूं, बादशाह खे 4 ज़ालूं, पर चइनी ज़ालुनि मां बादशाह जे औलाद जे करे शादियूं कयूं। हिकु शादी, ॿी शादी, टीं शादी, चौथीं शादी, औलाद न पियो थिएसि। आख़िर 4 शादियूं कयूं बादशाह, पर चइनी मां बादशाह खे औलाद न थियो। पोइ हिकिड़े ॾींहुं बादशाह खे ख़बर पई त को कामिल दरवेश आयो आहे, जो जेको माण्हू उन वटि वञे थो ऐं दुआ घुरे थो त अलाह साईं उनजो अर्ज़ु वॻाए थो। सो हे बि उहा उमेद सारे अकेलो ई अकेलो निकितो। पाण सां गॾु अमीर वज़ीर कोन खईं त बादशाही हिसाब सां वञा, को उन ते तासुर पवे। हिकिड़ो घुर्जाऊ ज़रूरतमंद वारो ॾेख वठी बादशाह अकेलो ई अकेलो ऐं पहिरियों उघाड़ो बादशाह अची उन दरवेश वटि पहुतो। दरवेश सां दिलि जो हाल कईं, ॿुधाईंसि त मां बादशाह आहियां, दुनिया जे हिसाब सां बादशाह आहियां, पर औलाद जो सिकायल आहियां। हर शइ ख़रीद करे सघां थो, पर इहा शइ त मुंहिंजे वस में कान्हे। उन जे लाइ मां पंहिंजो हीलो वसीलो बि कयो आहे, हिकु शादी, ॿी शादी, टीं शादी, चौथीं शादी, पर मूंखे औलाद नथो थिए। औलाद नथो थिए। तव्हांजो ॿुधी तव्हां वटि आयो आहियां। तव्हां रब खे जे दरबार में अर्ज़ु कयो त मन अलाह ताला तव्हांजी दुआ क़बूल करे ऐं मूंखे औलाद जी नेमत नसीब थिए। फ़क़ीर बादशाह जी अक़ीदत ॾिसी ऐं फ़क़ीर दिलि सां दुआ कई, दिलि सां दुआ घुरी। क़बूल करण वारी रब जी ज़ात आहे, पर फ़क़ीर दुआ घुरी। बादशाह खे जे दिलि खे कुझु ॾढु आयो, बादशाह खे आथत आयो ऐं बादशाह जी दिलि ॿोले पई त इहा दुआ ज़रूरु क़बूल थींदी। बादशाह फ़क़ीर खां मोकिलाए पंहिंजे महल ॾे रवानो थियो। रब जी कुदरत कुझु ॾींहंनि खां पोइ बादशाह खे चइनी राणियुनि ख़ुशख़बरी ॾिनी। चइनी राणियुनि बादशाह खे ख़ुशख़बरी ॾिनी उमेद वारीअ जी। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। ॾींहं गणपत शुरू थी। आख़िर ॾींहं पुने बादशाह खे चइनी घर वारनि मां 4 पुट ॼावा। चइनी राणियुनि मां बादशाह खे 4 पुट ॼावा। बादशाह सिकायल हुयो, हिकु पुटु ॼमे, लाॻी था 4 पुट ॼावा। बादशाह उन ख़ुशीअ में सॼे मुल्क में ख़ैर ख़ैरातूं कयूं, ॾाढा जशन कयूं। पूरा 40 ॾींहं सॼे मुल्क में बेख़ुशियूं हलियूं। ग़रीब गुरबा अचनि पिया, खाइनि पिया। ख़ैर, शहज़ादा बादशाह जा 4 शहज़ादा उन्हनि जे परवरिश लाइ, निपाइण जे लाइ दायूं मायूं मुक़ररु थियूं। ॾाढे लाॾ कोॾ सां हुननि जी परवरिश थी। अॼु नंढा सुभाणे वॾा, आख़िर अची 4 शहज़ादा जवान थिया। 4 शहज़ादा जवान थिया। बादशाह उन्हनि खे उन ज़माने जे हिसाब सां उस्ताद रखी ॾिना, जिन उन्हनि खे तइलीम ॾिनी। शहज़ादा पंहिंजे पर में पढ़ी लाइक़ ऐं क़ाबिल बि थिया। हर फ़न में कामिल थिया। तलवार जो, घोड़े जो, शिकार जो, हर फ़न मतिलबु बादशाह उन्हनि खे उस्ताद जो रखी ॾिना त
शहज़ादा उन फ़न में माहिर थी विया। चारई शहज़ादा हिक ॿिए खां घटि न हुजनि। रब जो जहान आहे। हिकिड़े ॾींहुं बादशाह खे बि ख़ुदाई सॾु थियो। बादशाह जी उमिरि जा ॾींहं बि पूरा थिया ऐं बादशाह गुज़ारे वियो। बादशाह जो कफ़न दफ़न खां आजा थिया। हाणे बादशाही चारई भाइर पाण में वेठा। त हाणे बादशाही ते केरु वेही, तख़्त ते केरु वेही? चारई बादशाह जा पुट आहिनि। चारई अकुल में अकाबर, चारई इल्म में माहिर, चारई हर फ़न में माहिर। कंहिंखे तख़्त ते विहारिजे? ऐं वॾी ॻाल्हि त चारई ॼणा हिक जहिड़ा, नंढ वॾाई बि कान हुई। एतिरे क़दुरु जो कंहिंखे बि इहा ख़बर न हुई त हिननि में वॾो केरु आहे, नंढो केरु आहे। चारई हिक जहिड़ा, अकुल में, इल्म में, हुनर में, सभु हिक जहिड़ा। पाण में मीटिंग कयनि, सलाह कयनि त कंहिंखे विहारियो? आख़िर सोचे हिननि भाइरनि पाण में चयो त हाणे छॾण लाइ केरु तयारु कोन्हे। हर को चए थो त मां बादशाहीअ ते वेहां। अजायो नफ़रतूं पाण में पैदा थींदियूं। हेॾियो असां हेसि ताईं मुहबत सां, मीठ मुहबत सां पाण में गॾु गुज़ारियो आहे। सो तख़्त जे करे जो पाण में असां ॿाहिरि विढ़ूं, इहो भलो न आहे। पर तख़्त ते वेहारणो बि आहे माण्हू। सो हाणे हीअं था कयूं, अजाए केरु जो पाण खे ॾुखोयल महसूसु करे, तंहिंजे करे कंहिं चङे वटि था हलूं, उन खां हली था फ़ैसिलो करायूं। पर पोइ इहो आहे त हिते पाण में मुतफ़िक़ चऊं त जंहिंजे लाइ उहो फ़ैसिलो करे त ॿिया भाइर उहो फ़ैसिलो मञींदा ऐं हुनखे तख़्त ते विहारींदा। चइनी भाइरनि पाण में यकराए थी इहो चयो त ठीकु आहे, अदा विच वारे खां फ़ैसिलो था करायूं, जेको फ़ैसिलो थींदो ॿिया भाइर उहो क़बूल कंदा। काॾे हलूं? यार फलाणे मुल्क में बाबे जो हिकिड़ो दोस्त हुयो, काज़ी। तॾहिं काज़ी हूंदा जेके फ़ैसिला कंदा, ऐं काज़ी बि जहिड़ो तहिड़ो कोन हूंदो हो। इल्म में ऐं अकुल जो माहिर जेको हूंदो हो, उन खे काज़ी कर रखंदा हुआ बादशाह। सो हिननि चयो त फलाणे मुल्क में बाबे जो हिकिड़ो दोस्त हो काज़ी, हलूं था उन वटि, उन खां हली था फ़ैसिलो करायूं, उन खां हली था सलाह वठूं। पोइ इहो आहे त जंहिंजे लाइ उहो फ़ैसिलो ॾिए, ॿिया भाइर आमना सदक न कंदा। अदा सही आहे। पाण में चइनी भाइरनि हिक राय थी इहो फ़ैसिलो कयो। इहो इरादो करे हे चारई भाइर सही संभरी तयारु थिया उन मुल्क ॾांहुं, जंहिं मुल्क में हो काज़ी रहे पियो। आख़िर चारई भाइर निकिता उन मुल्क ॾांहुं। मंज़िलूं कंदा पुछाईंदा नेठि अची उन शहर में पहुता जिथे हिननि जी पीउ वारो दोस्त काज़ी जेको हुयो रहंदो। अची काज़ीअ वटि पहुता, काज़ीअ जे घर पहुता, काज़ीअ सां मिलिया। काज़ीअ खे ॿुधाइनि असां बादशाह जा पुट आहियूं। काज़ी हिननि सां मिलियो, ॾाढो ख़ुशि थियो, हाल अहिवाल बताईं। हिननि ॿुधाए त बाबो गुज़ारे वियो आहे, असां पाण में चार भाइर आहियूं। हाणे असां मुंझी इन में पिया आहियूं त बादशाहीअ ते केरु वेहे। अजाए असां भाइर पाण में विढ़ूं, इहो सुठो न आहे। असां पाण में सलाह करे उतां निकिता आहियूं त तव्हां असां मां फ़ैसिलो करे ॿुधायो त असां मां केरु तख़्त ते वेहे। ॿिया भाइर उन फ़ैसिले खे क़बूल कंदा। सो असां इन जे लाइ तव्हां वटि आया आहियूं त तव्हां असां चइनी भाइरनि जो फ़ैसिलो कयो त असां मां तख़्त जो हक़दार केरु आहे। पग कंहिं ते पई पीउ। काज़ी हिननि खे चयो बाबा सही आहे, सुठो थियो तव्हां आयो। मां तव्हांखे सुभाणे फ़ैसिलो ॿुधाईंदुसि। मां सुभाणे तव्हांखे फ़ैसिलो ॾींदुसि त पग पीउ जी कंहिं ते अचे। हाणे तव्हां थकल हूंदव, अॼु आराम कयो, मुसाफ़िरीअ जो थकु बि वञो। सुभाणे तव्हांखे मां जंहिं कम सां आया हो उन जो जवाबु ॾींदुसि। काज़ी शहज़ादनि खे, चइनी शहज़ादनि खे पंहिंजी बैठक हुअसि, उताक हुअसि, उते वठी आयो। बादशाह जो काज़ी हुयो, शहर जो काज़ी हुयो, नौकर चाकर हुयसि। नौकर चाकरनि खे हिन चयो त भाई हिन शहज़ादनि जी ख़िदमत चाकरी कयो, जीअं महिमान जी कबी आहे, हिन जी ख़िदमत चाकरी कयो। नौकरनि खे ऑर्डर करे हीउ आयो पंहिंजे घर, काज़ी आयो पंहिंजे घर में अची ॿुधाईनि सांझी थी
वरी इहे शहज़ादनि वटि आयो। शहज़ादनि वटि आयो, बाबा ॾियो ख़बर, थक बक भॻो जे, हा बाबा हाणे राति जी महिल थी थिए, मानीअ जी महिल थी थिए, सो थींदो आहे हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी चॉइस हूंदी आहे, या थींदो आहे कंहिंखे का किरी हूंदी आहे। सो जंहिंखे जंहिं शइ जी तलब हुजे, पर मूंखे बि पंहिंजे पीउ वांगुरु सम्झो, मूंखे पंहिंजे पीउ वांगुरु सम्झो, बिना कंहिं लॼ जे, बिना कंहिं हॿक जे मूंखे तव्हां ॿुधायो त मां उन्हनि जे लाइ उहो बंदोबस्तु कयां, बेहिजा मूंखे ॿुधायो। हिकिड़े शहज़ादे चयसि त मां राति जो खाईंदुसि सुखदासी चांवर, मुंहिंजे लाइ सुखदासी चांवर जेकॾहिं हुजनि त ॾाढो भलो, ॿियो कुझु न खपे, बाबा थी वेंदो। ॿिए चयसि त मुंहिंजे लाइ मानी टिकी न, कुझु न, मेंहिं जो निजो खीरु जेकॾहिं, असली खीरु मेंहिं जो, उहो जेकॾहिं बंदोबस्तु थी पए त मुंहिंजे लाइ राति जो गुज़र सही आहे, बाबा थी वेंदो। टे शहज़ादे उन खां पुछईं, उन चयसि त हाणे तव्हां पाण चयो आहे त बेहिजाब थी चओ, सो हाणे मूंखे बि हिकिड़ी ईअं सम्झ ॼण हिकिड़ी आदत आहे, लत पइजी वई आहे, मूंखे जे राति जो शराब जो ढुक मिली वञे, मानी टिकी मूंखे ज़रूरत न आहे, शराब जो ढुक मिली वञे त ॾाढो भलो थींदो, बाबा थी वेंदो। चोथे शहज़ादे, बाक़ी रहियो चोथों, बाबा ॾे ख़बर तोखे, चई चाचा हाणे वरी बि ॻाल्हि इहा थी अचे त तव्हां पाण चयो त बेहिजाब थी चओ, सो राति जो मुंहिंजे अॻियां जेकॾहिं हिन खां ख़ूबसूरत औरत रुगो वेठी हुजे, बसि रुगो वेठी हुजे, मां रुगो परे खां हुनखे ॾिसां, बसि मानी टिकी मूंखे न खपे, का ख़ूबसूरत औरत हुजे जेका मुंहिंजे साम्हूं वेठी हुजे, मां परे खां रुगो हुनखे वेही ॾिसां, बसि मुंहिंजी इहा आहे जेकॾहिं तव्हां पूरी करे सघो। काज़ी चयो हा भाउ तुंहिंजो मसइलो कयूं था। काज़ी आयो घर, काज़ी अची विया, चयो हिकिड़े फरमाइश कई चांवरनि जी, सुखदासी चांवरनि जे लाइ फरमाइश ऑडर थी वियो, ॿिए मेंहिं जो खीरु चयो उन जे लाइ बि ऑडर थी वियो, टे चयो त मूं लाइ शराब, उन लाइ बि शराब जो ऑडर थी वियो। हाणे चोथे में काज़ी मुंझी पियो, चोथे जेका ख़्वाहिश कई उन ते काज़ी ॼण मुंझी पियो, त हुन चयो अहिड़ी ख़ूबसूरत औरत हुजे, हाणे अहिड़ी ख़ूबसूरत औरत किथां अचे, ऐं वॾी ॻाल्हि त मां नेक माण्हू थी रहियो आहियां हिते, ईअं जो मां पराई औरत खां ॾिसां उहा हिनखे ॾियां त मुंहिंजी बि नेकनामीअ ते दाग़ ईंदो, माण्हू मुंहिंजे लाइ छा सम्झंदा, मुंझी पियो ॾाढो। पर सोचियईं त हाणे जेकॾहिं इन जी इहा ख़्वाहिश पूरी नथो कयां त हे जो हेॾो पंधु लताड़े विलायतूं लताड़े अची मूं वटि पहुता आहिनि त चवंदा त भला खसीस असांजो इहो बि कमु कोन कई, फ़ैसिलो कीअं कंदो। ईअं सोच में वेठो ई हुजे, इन जी धीअ हुई, ईअं धीउ ते नज़र पियसि, धीउ हिन जे अॻियां टपी धीउ ते नज़र पइजी वियसि, दिलि में चई त भला मुंहिंजी धीउ जो आहे, छो न उहा वञी विहारियांसि, छो जो हुन चयो आहे त रुॻो मूं वटि वेठी हुजे, मां ॾिसंदुसि परे खां। शरीफ़ पीउ जा पुट आहिनि, अलाह कंदो मुंहिंजे न्याणीअ जी लॼ रहंदी, छो जो उहो बि शरीफ़ आहे, ऐं रुॻो वेहणो आहे साम्हूं, बसि हाणे ईअं थो कयां, ठीकु आहे इहो हिन फ़ैसिलो करे, हिकिड़े खे चांवर मिलिया, हिकिड़े खे खीरु मिलियो, हिकिड़े खे शराब मिलियो, बाक़ी चोथों जेको रहियो, राति थी काज़ीअ पंहिंजे धीउ खे ॿुधायो, धीउ खे चई अमां अलाह कंदो त तुंहिंजी लॼ सलामत रहंदी, धीउ बि पीउ जे राय ते हली, हे पंहिंजी धीउ खे वठी उन शहज़ादे वटि आयो, जे चयो त मुंहिंजे साम्हूं रुॻो वेठी हुजे, उते पंहिंजे धीउ खे छॾे काज़ी मोटी आयो, काज़ी मोटी आयो, माना ईअं चइनि शहज़ादनि जेका फरमाइशूं कयूं हिन पंहिंजे पर में चारई फरमाइशूं पूरियूं कयूं। काज़ी आयो घर, काज़ी अची सुम्ही पियो, हिननि खे इहे सभु शयूं मिली वई, ख़ैर जी राति गुज़री, सुबुह थियो, काज़ी सवेल उथियो, काज़ी सवेल उथियो, आयो महिमाननि वटि, भला वञा, उथिया हूंदा, हाल अहिवाल पुछानि, राति अलाए कीअं गुज़रियल, आयो, पहिरियों जेको शहज़ादो हुयो चांवरनि वारो आयो उन वटि, उहो जाॻे पियो, अबा ॾे ख़बर राति कीअं गुज़री,
चई छा त ॻाल्हि न पुछ। चई छो भाउ? चई ॾाढी मुंहिंजी तकलीफ़ सां राति गुज़री आहे। छो भाउ छा थियो? चई मां तव्हांखे चयो त चांवर मां खाईंदो आहियां सुखदासी, तव्हां मूंखे मोकिलिया, पर चाचा इहे चांवर सुखदासी त कोन हा, सुखदासी चांवर त कोन हा, बसरनि जी कढ़ी। मां बि खाई वियुसि बुख सां, पर सॼी राति बेक़रारी में मुंहिंजी गुज़री आहे, मूंखे निंड न आई आहे। बसरनि जी कढ़ी। काज़ी ॿुधो, काज़ी खे ॾाढो अजब लॻो त भेण ईअं सम्झो मां बि ॼण शाही ताम मूं वटि था पचनि, मुंहिंजा बोती आला क़िस्म जा, हे कीअं थो चए? मां त हिन लाइ सुखदासी चांवर तयारु कराया, हे वरी कीअं थो चए थो बसर जी कढ़ी? ख़ैर पुछा कयां थो। सोच में अची वियो, उथियो आयो ॿिए शहज़ादे वटि। अबा ॾे ख़बर राति कीअं गुज़री? चई त कहिड़ो था हाल पुछो? मां चयोमांसि त मेंह जो खीरु मूंखे खपे, सो मेंह जो खीरु त तव्हां कोन मोकिलियो, बाक़ी गॾे जे खीर जी धप पई अचे। मेंह जो खीरु कोन हो, गॾे जो खीरु हलाए छा, धप अहिड़ी पई अचे। मां बि पी वियुसि, पर पोइ सॼी राति बेक़रारी में मुंहिंजी गुज़री आहे, ओकारा ॾींदे उल्टियूं ॾींदे। हे छा थियो? काज़ी जो ॻाल्हि ॿुधी त काज़ी हैरत में अची वियो त मां चरियो हे चरिया आहे, हुनखे चांवर चाढ़ाए ॾिना अथमि त चए थो चांवर कोन्हनि, बसरनि जी कढ़ी आहे। हिनखे पंहिंजे मेंह जो खीरु ॾिनो आहे त चए थो त मेंह जो खीरु न हो, गॾे जो खीरु हो। हाणे गॾे जो खीरु हिनखे कीअं मूं वटि आहे छा गॾे? छा थो चए? पर हाणे चरिया बि कोन्हनि, सियाणा सेब त आहिनि। सोच में अची वियो, हल ॾिसूं था हिन ॻाल्हि खे, पुछा कयां थो। सोच में उथियो, हाणे डिॼे पियो त टे खां कीअं पुछां, पर महिमान हिन पुछिणो आहे। आयो टे वटि, अबा ॾे ख़बर। चई त मां साईं तव्हांखे चयो त मूंखे शराब जो डुक खपे, मानी टिकी मां कोन खाईंदो आहियां राति जो। मां चयोमांसि त मूंखे शराब जो डुक खपे। सो अबा पुटु ॾित शराब आयो न। चई किथे हो शराब? मसाण जी मिटी, मसाण थींदो आहे हिंदू जिथे पंहिंजा मुर्दा साड़ींदा आहिनि, उनखे सॾिबो आहे मसाण। उन मसाण जी मिटी जेको तव्हां मोकिलियो न, शराब मोकिलियव, उन में धप हुई इन मसाण जी मिटीअ जी, माना माण्हूअ जे हॾनि जी ऐं उन जी मसाण जी मिटीअ जी धप। कहिड़ो शराब हुई? काज़ी ॿुधो, काज़ी जा ठप ई ठरी विया। अरे छा था चवनि? हिकिड़ो चवे, हे हर हिकु ईअं पियो थो चवे, मसाण जी मिटी शराब आला जेको मां पंहिंजे महिमाननि जे लाइ घुराईंदो आहियां, उहो हिनखे घुराए ॾिनो अथमि, कीअं थो चवे? हल आयो चौथे वटि, अबा ॾे ख़बर, तुंहिंजी त राति ख़ैर जी गुज़री आहे न? छो जो सम्झे पियो त मां हिनखे पंहिंजी हथ सां पंहिंजी धीअ सुहिणी सेबती उहा ॾेई वियो। अबा ॾे ख़बर, तुंहिंजी राति ख़ैर जी गुज़री? हिन ते असांजी राति वरी कहिड़ी गुज़री, सॼी राति मां डिॼंदे गुज़ारी आहे, निंड न कई अथमि। हे कहिड़ी हबशिण मूं ॾे मोकिली आई, निंड त निंड जे माॻ, पर ईअं सम्झो सॼी राति बसि ईअं मुंहिंजी तबियत बेक़रार रही आहे। मां तोखे चयो त का ख़ूबसूरत औरत मोकिलिजां, मां रुॻो ॾिसंदोमांसि कहिड़ी हबशिण मूं ॾे मोकिली। काज़ी ॿुधी, काज़ी जा ढिढ रही धरा थी विया। हाणे ॿियूं त शयूं भला काज़ी ॾिठियूं कोन, पर पंहिंजी धीउ त हिनजी ॾिठल ई न, उन जे लाइ थो चए त कारी हबशिण मूं ॾे मोकिली आई। काज़ी परेशान थी वियो। काज़ी उथियो, काज़ी सिधो पंहिंजे घर आयो। घुराई बोरची खे घुराई, ॾे ख़बर, तोखे जो न मां चयो त महिमान आहे, उन जे लाइ सुखदासी चांवर। हा साईं, सुखदासी चांवर हुया। पोइ कीअं? हो थो चए त बसरनि जी कढ़ी, चांवर त कोन आहे, बसरनि जी कढ़ी। हिन चयो त साईं इहा वरी तव्हांजो जेको आहे, ईअं सम्झो कमदार खणी कजे, उन कमदार खे ख़बर हूंदी चांवर उहो आणींदो आहे, घुराए कमदार खे। आयो कमदार, अब ॾे ख़बर, हे जेके चांवर हिन दफ़े आंदा त इहे चांवर किथां वरिता आहे? हुन चयोसीं मां फलाणे ज़मीनदार खां वरिता हुआ। वठी आयो उन ज़मीनदार खे। आयो उहो ज़मीनदार, अब ॾे ख़बर, मूं ॾे जेके तूं चांवर मोकिलिया, राति मुंहिंजो महिमान हुयो, उन चयो त चांवर न, बसरनि जी कढ़ी, छा आहे हक़ीक़त ॿुधाए।
ज़मींदार काज़ीअ खे चयो त साईं चांवरनि जी जिन्स भली आहे, मूं वटि इन खां वधीक भली जिन्स का बि कान्हे का जेका मां तव्हांखे चांवर ॾिना आहिनि। हा, हाणे यादि आयो, जेको न तव्हां चयो था त बसरनि जी कढ़ी ही, मूंखे हाणे ॻाल्हि ज़हन में अचे थी। कीअं? चई साईं मुंहिंजी ज़मीन जेका आहे मां उते मोहड़ में मां पोखिया आहिनि बसर। मुंहिंजी ज़मीन जेका आहे उन में मोहड़ में मुंहिंजा बसर पोखियल आहिनि, ऐं उन खां पोइ जी ज़मीन आहे उन में मां पोखिया आहिनि चांवर। पोइ जॾहिं बि ज़मीन खे मां पाणी ॾींदो आहियां त पहिरियों पाणी ईंदो आहे बसरनि में, उन खां पोइ पाणी ईंदो आहे सारनि में, उन खां पोइ पाणी ईंदो आहे सारनि में। सो तव्हांजो महिमान जेका इहा ॻाल्हि थो करे त बसरनि जी कढ़ी ही, मूंखे लॻे थो त हिन खे का अलाह साईं वधीक अकुलु ॾिनो आहे, वधीक हिकिड़ी सम्झण जी सलाहियत ॾिनी आहे त जेको पहिरियों पाणी बसरनि में खे पियो अचे, बसरनि खां पोइ सारनि खे पियो अचे, उहो को इन चांवरनि में असरु हुजे त ख़ुदा थो ॼाणे, असांखे महसूसु न थियो आहे। बाक़ी हिन खे ख़ुदा का सम्झ उहा ॾिनी हुजे त ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी चांवरनि जी जिन्स इहा जेका आहे सा मूं वटि आला में आला आहे। इहो थी सघे थो त मां पहिरियों पाणी बसरनि खे ॾींदो आहियां, बसरनि खां पोइ ईंदो आहे सारनि में, बाक़ी चांवरनि जी जिन्स इहा अथव। काज़ी ज़मींदार जी ॻाल्हि ॿुधी, काज़ी ज़मींदार खे त छॾियो, कमदार खे बि छॾी अचब में अची वियो त हल एॾा हिन जा अहसास सिंघण जा तेज़ आहिनि, रब साईं हिन जा तेज़ कया आहिनि जो बसरनि खे पाणी थो अचे, उन खां पोइ सारनि खे पाणी थो अचे, उन सारनि मां चांवर निकिता आहिनि, चांवर धोपी तयारु थी बाहि ते पका आहिनि, पर हिन खे उहो साॻियो असरु एॾो हिन महसूसु कयो आहे जो दांह करे चए थी अॼु ॾींहं ताईं असांखे बि महसूसु न थियो आहे, ज़मींदार खे बि महसूसु न थियो आहे। यार वाह 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 जा ज़हीन आहिनि छोकिरा आहे जी, इहो इन जी ॻाल्हि सही आहे त पोइ ॿियनि जी ॻाल्हि बि सही हूंदी। मेहार खे घुराए अब ॾे ख़बर, मां तोखे राति चयो त मुंहिंजो महिमान आहे उन जे लाइ खीर, वाह जो खीर मोकिली, तो त मुंहिंजी पती धोई छॾी, ईअं मोकिलिबो आहे महिमान ॾे खीर। काज़ी चए त साईं इहो तव्हां कीअं था चओ, मां पाण पंहिंजे हथनि सां खीर ॾुही ऐं खणी आयोसि। काज़ी चयसि बाबा ॾिस ईअं न कर न, में जो खीर जेकॾहिं तूं चईं थो त मां पाण ॾुही आयो हुउसि त पोइ हो कीअं थो चए त गॾह जे खीर जी धप पई अचे। मां सम्झां थो त उहो कूड़ नथो हणे, तूं मूंखे ॿुधाए त छा ॻाल्हि आहे, तूं मूंखे ॿुधाए त छा ॻाल्हि। मेहार सोच में अची वियो, ईअं सोचे 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 मेहार कंधु मथे खणी काज़ीअ खे चयो त साईं बसि 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 बसि, हाणे मूंखे ॻाल्हि सम्झ में आई, सबबु ॿियो त मूंखे कोन थो सुझे, बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि हाणे मूंखे यादि अचे थी त इहा जेका मेंह आहे जंहिंजो खीर मां राति तव्हांजे महिमान खे ॾिनो, इहा जॾहिं अञा वछड़ी हुई न, इहा जॾहिं अञा नंढड़ी वछड़ी हुई त इहा वथाण में ॿधल हूंदी, वथाण में ॿधल हूंदी, उते हिकिड़ी गॾह बि ॿधल हूंदी, उते हिकिड़ी गॾह बि ॿधल हूंदी, गॾह बि ॿधल हूंदी। पोइ हीअ नंढड़ी हूंदी, पोइ हिनखे जेॾी महिल बुख लॻे त हीअ कंहिं महिल माउ जे थणनि में पई वात विझे, वरी उते गॾह बि बीठी हूंदी त कंहिं वक़्तु वरी गॾह जे थणनि में वात विझंदी, में बि ॿधल हूंदी, गॾह ॿधल हूंदी, त हीअ कॾहिं माउ जे थणनि में वात विझंदी, कॾहिं वरी गॾह जे थणनि में वात विझंदी। सो हितां जो महिमान जेको थो चए त मेंह जो खीर न हो पर गॾह जे खीर जी धप, ॾुधी मां मेंह आहे, मेंह जो ई खीर हो, बाक़ी इहो आहे त हिन नंढे हूंदे उनजे थणनि में वात विधो, थी सघे थो उहो को तासीर हुजेसि त ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी खीर मेंह जो अथव। तव्हां मूंखां कसम वठो त खीर में ॿियो को खोट कोन्हे। काज़ी मेहार खे मोकिलंदी, यार हे त वॾी अकुल वारा आहिनि छोकिरा, मां हिननि जो फ़ैसिलो कीअं करे सघंदुसि, त वॾे अकुल वारा आहिनि, हो बुण बुनियाद खे पिया था ॾिसनि जेका असांखे बि ख़बर न आहे, एॾो हिननि खे महसूसु थी थो वञे। काज़ी वरी शराब वारे खे घुराए, शराब वारे खे घुराईं, ॾे ख़बर राति तोॾे मां माण्हू मोकिलियो हो, तो कहिड़ो मूंखे शराब मोकिलियो, मुंहिंजो महिमान आयो परे खां,
शराब त आला आहे, जेको बादशाह ॾे वेंदो आहे, अमीरनि वज़ीरनि ॿियनि ॾे वेंदो आहे, उहो साॻियो शराब मां त हाणे मोकिलियो। चई त ईअं वरी कीअं? मुंहिंजो महिमान थो चए थो हिन मां मसाण जे मिटीअ जी धप पई अचे। काज़ीअ जो चएसि त हू परेशान थी वियो। चई त ईअं वरी कीअं था चओ? चई त हा, ऐं मुंहिंजो महिमान कूड़ो न आहे, मुंहिंजो महिमान, छो जो हाणे ॿिनि भाइरनि जी ॻाल्हि जो आज़माई न, सोचई त न हिन जी ॻाल्हि में बि सचु हूंदो, हिन जी ॻाल्हि में बि का हिकमत हूंदी। हिनखे चई मुंहिंजो महिमान कूड़ो न आहे, सोचे मूंखे ॿुधाए। हुन सोचे काज़ी खे चई त हा साईं, का मिलावट कान्हे, निज शराब हुयो। बाक़ी जेका हाणे तव्हां ॻाल्हि कयो था न, हक़ीक़त हीअ आहे त शराब जी भठी जेका हुई उनखे ॾिनमि बाहि। शराब जी भठी खे मां बाहि पे ॾिनी, उन ते शराब पे पको। ईअं ओचितो मां ॾिठो त भठीअ जूं काठियूं ख़तमु थी वियूं। बाहि ॿरंदे ॿरंदे भठीअ जूं काठियूं ख़तमु थी वियूं। हाणे जेकॾहिं काठियूं न पियो विझांसि त कची भठी पई लहे। हाणे काठियूं वटि हुन महिल हुयूं कोन। मां हेॾे होॾे काठियुनि लाइ सटूं हयूं त जीअं मुंहिंजी भठी न ठरे। ईअं ओचितो मूंखे ख़्यालु आयो त भई पासे में मसाण आहे, हिते काठियूं पियल आहिनि। छो जो हे अची साड़ींदा आहिनि, ज़रूरु हिते काठियूं भॻल सॻल सड़ियल काठियूं ज़रूरु पयूं। सो भला फ़िलहालु उतां खणी ऐं हिन में विझां त भठी ठरी न वञे। सो मां वियुसि मसाण ते, उतां सट ॾेई काठियूं पयूं, उतां मां काठियूं खणी आयुसि, अची मां विधियूं भठीअ में। मां कयो पंहिंजो कमु पूरो त मुंहिंजी भठी न ठरे। हे जेको चओ था त मसाण जी मिटी न, मसाण जूं काठियूं मां ज़रूरु विधियूं। हक़ीक़त इहा अथव। हाणे वधीक जेका तव्हांजी मत, पोइ हिनखे को महसूसु थियो आहे, बाक़ी मां मसाण जूं काठियूं विधियूं। काज़ी हिनखे मोकल ॾिनी, अबा तूं वञ। काज़ी दिलि में सलाम कयो भाइरनि खे, हिन भाइरनि जी अकुल खे, सम्झ खे। काज़ी सलाम कयो त बराबरि, हे त सभु हिक ॿिए खां और आहिनि, हिननि जो फ़ैसिलो मां कयां कीअं? पर हाणे इते काज़ी इन्हनि टिनि खे जॾहिं आज़मायो त हाणे त काज़ीअ जे घर में पई ॻाल्हि अचे न। हाणे ॻाल्हि पई अचेसि पंहिंजे धीउ जी। हाणे हिनखे पंहिंजे धीउ जी ॻाल्हि जी अच्छाई करणी, जो हुन चयसि त मूंखे हबशण मोकिली अथई। सिधो कावड़ में आयो घर। कावड़ हुजेसि ॾाढी, ज़ाल खे सॾु कई। कावड़ मां ज़ाल खे सॾु कई। ज़ाल आई, ॾिठई त कावड़े बीठो आहे। ज़ाल खे चई त मूंसां कूड़ न हण, मूंसां कूड़ न हण, मूंखे अॼु हक़ीक़त मिली आहे। हाणे मूंसां कर सची कर, न त ॾिसे थी। कढई तलवार, चई हीअ तलवार ॾिस, धकु हिकिड़ो हणंदो मैं। हे जो ज़ाल खे ईअं थी, ज़ाल वीचारी परेशान थी पई। ईअं हिन जे पेरनि ते किरी पई। चई ॻाल्हि त कयो आहे छा? हिन ॿुधायसि, टिनी भाइरनि वारी ॻाल्हि ॿुधाईंसि, असुल चइनी भाइरनि वारी। वरी इहो बि ॿुधाईंसि त हुननि मूंखां हीअ फरमाइश कई, हिकिड़े खे चांवर ॾिनमि, हिकिड़े खे खीरु ॾिनमि, हिकिड़े खे शराब ॾिनमि, हिकिड़े घुर कई त ख़ूबसूरत छोकिरी हुजे, जंहिंजे करे मां हुननि ते एतबार करे पंहिंजी धीअ ॾिनी। हाणे हुननि खे रब साईं एॾो दिमाग़ु ॾिनो आहे जो अॼु ॾींहं ताईं इहे शयूं असां वापरायूं था, पर असां महसूसु न करे सघिया आहियूं। ऐं हुननि हिकु राति में उन्हनि शयुनि खे परखियो, उन शयुनि मां उन्हनि ऐब कढी ॾेखारिया। ऐं उहे मां तजुर्बो करे, मां बाक़ाइदे पुछा ॻाछा करे, ऐं हुननि जी ॻाल्हि सची थी त बराबरि जेको हुननि दांह कई त उन ॻाल्हि में हक़ीक़त हुई। हाणे हुन टिनि भाइरनि जूं त मां ॻाल्हियूं आज़मायूं ऐं हुन टिनी भाइरनि सही चयो। हाणे जॾहिं हिननि टिनी सही चयो आहे त पक चोथे बि सही चयो, जंहिंखे मां जंहिं वटि मां पंहिंजी धीउ छॾे आयो। हुन मूंखे चयो त मूंखे ख़ूबसूरत औरत हाणे ॾे, सिर्फ़ु मां परे वेठी हुजे, मां रुॻो उनखे ॾिसां। मां पंहिंजी न्याणीअ खे हुननि ते एतबार करे, हुननि जे पीउ जी शराफ़त खे ॾिसी, हुननि जी शराफ़त खे ॾिसी मां पंहिंजी न्याणी ते छॾे आयो। मां सुबुह हुन वटि वियो आहियां त हुन सुबुह मूंखे चयो आहे त तो मूंखे कहिड़ी हबशण मोकिली आहे, जो सॼी राति मां डिॼंदे गुज़ारी आहे। निंड त निंड जी माॻ, पर मुंहिंजो सॼी राति अहिड़ी ॾुखी गुज़री आहे। सो हाणे मूंखे ॿुधाए त कीअं थो चए त हबशण आहे? तुंहिंजो कंहिं हबशीअ सां वास्तो आहे? हिन में हबशनि वारियूं ख़सलतूं कीअं आहिनि? मूंखे महसूसु कोन थियो आहे, पर हो ॾाहा आहिनि, हुननि महसूसु कयो आहे। सो इन ॻाल्हि में का ॻाल्हि में आहे, ऐं जेका ॻाल्हि आहे मूंखे ॿुधाए, न त मां मारींदुसि। माई ॻाल्हि जो ॿुधी त माई ईअं रोई ऐं काज़ीअ खे चयो त
साईं मां तव्हां सां सॼी उमिरि गुज़ारी आहे, सॼी उमिरि मां तव्हां सां गुज़ारी आहे। तव्हां कॾहिं मूं में का शइ ॾिठी? तव्हां कॾहिं मूं में को अहिड़ो कमु ॾिठो, को अमल तव्हां मुंहिंजो ॾिठो? सलाम आहे तव्हांखे, शाबस आहे तव्हांखे जो अॼु इन ॻाल्हि ते तव्हां मूं ते शक कयो आहे। इन खां बहितर मूंखां पुछो न हा मूंखे मारे छॾियो आहे, मारे छॾियो आहे त उहो सुठो। मुंहिंजे लाइ ॿुॾणु आहे जो मुड़ुसु मूं में शक करे। मां तव्हां खां सवाइ कंहिंजे निहारियो कोन्हे। पोइ उहो कीअं थो चवे जेकॾहिं बराबरि तूं आहीं, मां पाण तोसां उमिरि गुज़ारी आहे, उहो माण्हू पधिरो हूंदो आहे, मूंखे कॾहिं तो में अहिड़ी शइ महसूसु न थी, पर हुन जो चयो आहे त हुन जी ॻाल्हि कूड़ी न आहे, इन में को चकर आहे। माई चयसि त हा, मां पंहिंजी शराफ़त जी तोखे साख ॾियण लाइ तयारु आहियां। मूंखां जहिड़े नमूने जो एतबार वठी मां एतबार ॾींदुसि त मां हीअ धीअ तुंहिंजी आहे, हीअ धीअ तुंहिंजी आहे। बाक़ी जेको हुन चयो आहे, बाक़ी जेको हुन चयो आहे सो हा, हुन बि ग़लति न चयो आहे, हुन बि ग़लति न चयो। काज़ी परेशान थी वियो, हे छा थी चए? चई कीअं? चई साईं मुंहिंजी पड़ नानी, नानीअ जी माउ, मुंहिंजी जेका पड़ नानी हुई न, उहा हबशणी, सफ़ा निज हबशणी, कारी हबशणी, मुंहिंजी नानीअ जी माउ। अम्मा वरी कुझु रंग में, नानी वरी उनखां कुझु रंग में मटियल हुई, अम्मा वरी अञा रंग में सुठड़ी हुई। वरी अम्मा खां मां ॼावसि, मुंहिंजो रंग तव्हां पाण ॾिसो था, मुंहिंजो रंग तव्हां पाण ॾिसो था त मुंहिंजो रंग कीअं साफ़ु सुठो आहे। ऐं ज़ाहिर आहे वरी हीअ मुंहिंजी धीउ आहे, इन जो तव्हां रंग ॾिठो आहे त केॾो साफ़ु सुठो आहे। मुंहिंजी पड़नानी बराबरि हबशण हुई, सो थी सघे थो त हिन मुंहिंजे धीअ में उहा का न पड़नानी वारी लिछ अची वई हुई जेका असांखे ॾिसण में न आई आहे, पर हुननि खे अलाह साईं उहे अखियूं ॾिनियूं आहिनि, ॾिसण वारी परख ॾिनी अथनि, सिंग ॾिसण वारी हिकिड़ो अहसासु हुननि खे अलाह ताला ॾिनो आहे। हस थींदा आहिनि न, सिंघण जो हस थींदो आहे, छुहण जो हस थींदो आहे, त मतिलबु हिननि खे का अलाह साईं वधीक कुवत ॾिनी आहे उहा ॾिसण वारी, जो हे परखे वियो आहे। हिन मुंहिंजे हिन नंढड़ीअ में ॿियो आहे तव्हांजी धीअ, बाक़ी हिन जेको चयो सो थी सघे थो त पड़नानी असांजी हबशण हुई, मता का उहा लिछ मुंहिंजे हिन धीअ में अची वई हुजे, त अलाह खे ख़बर। बाक़ी तव्हां पाण ॾिसो था त मुंहिंजी धीअ रंग जी बि केॾी भली आहे ऐं साफ़ु सुठी आहे। बाक़ी तव्हांखे मां एतबार ॾियां थी त आहे तव्हांजी धीअ। हुन जेको चयो आहे त हबशण आहे, सो पड़नानी मुंहिंजी हबशण हुई, थी सघे थो उहा लिछ हिन में हुजे ऐं हुनखे उहा महसूसु थी। काज़ी ज़ाल जी ॻाल्हि ॿुधी काज़ी खे ॾंदे आङुरियूं अची वई त मां बि उमिरि आंदी आहे फ़ैसिला कंदे, मां बि उमिरि आंदी आहे फ़ैसिला कंदे, पर अहिड़ा ॾाहा माण्हू जिन जा माण्हुनि जा फ़ैसिला मां कंदो आहियां, पर हिननि ईअं सम्झ ॼण मुंहिंजा फ़ैसिला कया। मूंखे महसूसु ई न थियो आहे, मां उमिरि ईअं आंदी आहे इहे शयूं वापराईंदे, इन धीउ सां गॾु रहंदे मूंखे महसूसु न थियो आहे। ऐं हिननि मूंखे इहे ॻाल्हियूं चिटियूं करे ॾिनियूं। सलाम आहे हिननि जे अकुल खे, बराबरि हिननि जा जहिड़ा ॾाहा त मां ॾिठा ई कोन्हनि पंहिंजी उमिरि में। हाणे हेॾा ॾाहा माण्हू, हेॾा ॾाहा माण्हू, हाणे हिननि में मां कीअं विर्छ कयां, कीअं हिन में दर्जेबंदी कयां त कहिड़ो वधीक ॾाहो आहे? हे त चारई अकुल में अकाबर आहिनि, चारई अकुल में अकाबर, चारई सूंहं में हिक ॿिए खां वधीक, ॻाल्हाइण में हिक ॿिए खां वधीक। पर इहो आहे त तख़्त ते त उहो ई वेहंदो जेको इन्हनि चइनी में अकुलारो हुजे, वधीक अकुलारो हुजे, पर हे त चारई अकुलारा आहिनि। हाणे हिन मां कंहिंखे कंहिंजे लाइ राय ॾियां त उहो तख़्त ते वेहण जे लाइक़ु आहे। बसि ईअं सम्झो हाणे ॼण जो इहो पेपर बि थी वियो, हाणे मां रिज़ल्ट कीअं कढां, कीअं नतीजो ॾियां त फिलाणो जेको आहे सो तख़्त जे ते वेहण जे लाइक़ु आहे। ईअं वेही रहियो सोच में, सोच में वेही 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 अकुलु कमु न पियो करे त कंहिंजे लाइ मां चवां त तख़्त ते वेहण जे लाइक़ु आहे। पर हे बि काज़ी हुयो, अकुल वारो हुयो। सोचे 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 हिनखे ॻाल्हि ज़हन में आई, आहिनि बराबरि चारई अकुल वारा, पर पहिरियां जेके टे शहज़ादा हुया उन्हनि हर हिकु शइ, जंहिं शइ जे जो ऐब कढी ॿुधाइनि मूंखे, जंहिं बि शइ जो ऐब कढी ॾेखारिनि,
त उन्हनि उहा चखी ऐं पोइ ऐब कढी ॾेखारे। हुन चांवर खाधा, ख़बर पियसि त बसरनि जी कढ़ी आहे, सही आहे, पर खाई ऐं पोइ ॿुधाई। हुन खीरु पीतो, पी ऐं पोइ ॿुधाई गॾहि वारो असरु। हुन शराब पीतो, पी ऐं पोइ ॿुधाई मसाण वारो असरु। माना हिननि चखियो तॾहिं हिननि खे ख़बर पई। मूंखे इन शयुनि जा ऐब हिननि कढी ॾिना। पर भेण सच पच में अकुलु जेको आहे न, अकुलु आहे न चोथे शहज़ादे जो। न खाधई न चखई, न खाधई न चखई न छुईं, न हथु लाथईंसि, न खाधई न चखई, रुगो परे खां ॾिठई। परे खां ॾिसण सां हू एॾी हक़ीक़त परोड़े वियो, बुण बुनियादु मुंहिंजी धीउ जो परोड़े वियो। सो जे मणिया आहे त हिन चौथे शहज़ादे में। ऐं मुंहिंजो अकुलु थो कमु करे त जे पग जो हक़दारु आहे त पग जो हक़दार बि इहो आहे जो हुननि वरी बि चखियो आहे। हिन चखियो बि कोन, छुयो बि कोन, परे खां ॾिसी आई हुनजो ऐब ॿुधाई। हुननि चखी ऐब ॿुधाया, हिन परे खां ॾिसी ऐं ॿुधाए। त हक़दार जेको आहे सो इहो चौथो आहे। दिलि में इहो अटल फ़ैसिलो करे निकितो। आयो, चारई शहज़ादा इंतज़ार में वेठा हुजनि। चइनी खे वेहारियईं हिकिड़े कमरे में वेहारे। ऐं हुन चइनी चयसि त चाचा हाणे असांजो फ़ैसिलो चयो अॼु जे नाले छा थियो असांजो फ़ैसिलो? चई हा बा, तव्हांजो फ़ैसिलो मां करे आयो, चाचा फ़ैसिलो असांखे ॿुधाए, असां इन इंतज़ार में त असां वञूं, पोयां तख़्तु ख़ाली लॻो पियो आहे। बाक़ी इहो आहे त असां पाण में इहो ई फ़ैसिलो करे उतां बि निकिता हुआसीं त जंहिंजे लाइ तूं फ़ैसिलो कंदे त ॿिया भाइर आमना सदकना उहो फ़ैसिलो क़बूलु कंदा, जीअं असां भाइरनि में नफ़रत न पए, भाइरनि में विथियूं न पवनि। सो जेको फ़ैसिलो तो कयो आहे बिना कंहिं हॿक जे, बिना कंहिं हिजाब जे, तूं ॿुधाए। हिन चइनी खे भाइरनि खे साम्हूं विहारे हिन चयो त बाबा चारई तव्हां अकुल में अकाबर आहियो, चारई अकुल में अकाबर, सूंहं में हिक ॿिए खां सरस, पर बाबा तक तोर कबी त ज़ाहिर आहे दर्जा बंदी ठहंदी। सो तव्हां जेके टे शहज़ादा हो, ईअं सम्झो तव्हां जेका राति मूंखे फरमाइश कई उन में ई तव्हांजो परख हुई। तव्हां टिनि जेको मूंखे ऐब कढी ॿुधाया, तव्हां टिनि चखी पोइ मूंखे ऐब ॿुधाया, ऐं ऐब ॿुधायव जो अॼु ॾींहं ताईं मूंखे बि ख़बर न पई। मां तव्हांजे अकुल खे सलाम थो कयां। पर हीउ जेको तव्हांजो चोथों भाउ आहे, हिन जे जेका परख कई, न खाधई न चखियई न छुईं, ॾिसी ऐं ॿुधाई। तव्हां चखी ॿुधाया, हिन ॾिसी ॿुधाया। सो भाउ मुंहिंजो जेको अकुलु आहे उहो फ़ैसिलो थो करे त तव्हां चइनी भाइरनि मां तख़्त ते वेहण जो जे हक़दारु आहे त तव्हांजो हीउ चोथों भाउ आहे। जे तव्हांखे फ़ैसिलो क़बूलु हुजे, मूं वटि आया हो, त मुंहिंजो फ़ैसिलो इहो आहे त तव्हां चइनी मां तख़्त ते वेहण जो हक़दारु तव्हांजो हे भाउ। जीअं सभिनी ॿुधो उथी भाउ खे भाकुर पाए भाउ खे मुबारक ॾिननि, दादा तोखे मुबारक हुजे, तोखे तख़्तु मुबारक हुजे। हाणे असां ईअं सम्झो तुंहिंजा वज़ीर, तूं हली तख़्तु संभाल। चारई उथिया, काज़ी खां मोकिलाए अची पहुता पंहिंजे मुल्क। पोइ जेको काज़ी आहे जंहिं भाउ जे लाइ फ़ैसिलो ॾिनो हो त हे भाउ तख़्त ते वेहे, उन भाउ खे वेहारनि तख़्त ते। बाक़ी जेके टे भाइर, उन मां हिकिड़ो थियो हिन जो वॾो वज़ीर, ॿिए खे ॾिनई खज़ानो, टे खे भाउ खे कयईं लश्कर पंहिंजे फ़ौज जो सिपह सालार। उन्हनि टिनी भाइरनि खे उहे उहिदा ॾेई अहिड़ी तरह चारई भाइर पंहिंजो राज भाग संभाले मीठ मोहबत सां बादशाही हलाइण लॻा।